नवाबशाह सागर रोड ते कब्जा ने हद दखलन खिलाफ ऑपरेशन शुरू कियो जिनमें आपाशी अमलदारन रवेन अमलदारन ऐं पुलिस एहलकारन हिस्सो वरितो। मक़ामी माण्हू दुकानदार होटलन वारा दाहूं कंदा रहिया पर कंहिंजी हिक बि न ॿुधी वई। केतिरियूं ई जायूं ऐं दुकान हद दख़ल उजाड़ाए ड्राहे पटकिया विया। एसटीओ इरिगेशन ज़ुल्फ़िकार अली खोसे चयो त एमपीए जी तामीर थींदड़ बिल्डिंग इरिगेशन जे हथ में नाहे, उहा ॿाहिरि आहे। हुन चयो त रोड ऐं ढोरनारू शाख जे विच ते जेके अदावतूं थियल आहिनि उहे गैर क़ानूनी आहिनि, पर एमपीए जी तामीर थींदड़ बिल्डिंग गैर क़ानूनी नाहे, इन जे करे उनखे नथो ठातो वञे। ओॾा मक़ामी माण्हू इंसाफ़ जे मिटे मयार ते आपाशी ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ दाहूं कंदा रहिया। ड्रिगड़ी में अल अज़हर पब्लिक स्कूल में 2 ॾींहनि वारो साइंस ऐं आर्ट्स जो मेलो पुॼाणी ते पहुतो। हिन मौक़े ते सुठा मॉडल तयारु कंदड़ ॿारनि में इनाम ऐं सर्टिफिकेट विराया विया। मेलो ॾिसण लाइ डायरेक्टर प्राइवेट स्कूल अब्दुल रज़ाक ख़ासकली, वाइस चेयरमैन आल सिंध प्राइवेट स्कूल एसोसिएशन अनवर अली भट्टी ऐं ॿियनि शहरनि खां उस्तादनि शागिर्दनि समेत मुख़्तलिफ़ महिमाननि शिरकत कई। स्कूली ॿारनि अब्दुल बासित तरफ़ां बिजली घर अरीबा ऐं नूर फातिमा तरफ़ां मुख़्तलिफ़ क़िस्म जा मॉडल ऐं प्रोजेक्ट नुमाइश लाइ रखिया विया। ॿारनि साइंसी मेले मां ख़ूब लुत्फ़ आणियो। स्कूल ॿारनि जो चवणो हो त हिन क़िस्म जो मेलो ईंदड़ साल पिणु लॻायो वेंदो। नुमाइशी मेले जी पुॼाणी ते सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ ॿारनि में कैश इनाम ऐं सर्टिफिकेट बि विरहाया विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk